कुम दोस्तों आउं तव्हांजो पंहिंजो दोस्त जीवत कुमार अॼु हाज़िर थियो आहियां हिकु नए सबक़ सां गॾु। अॼु असीं हिकु अदीब दानिश्वर जे प्रोफाइल जे बारे में पढ़ंदासीं जेके दानिश्वर जो नालो आहे रशीद भट्टी। हाणे रशीद भट्टी जेको सबक़ु इंटर में ॾिनल आहे पोरियतनि जो ॾींहुं, उनजो जेको मुसनफ़ आहे या उनजो जेको तर्जुमो रशीद भट्टी कयो आहे। त सभ खां पहिरीं असीं रशीद भट्टी जी सवाइ हयात या उनजो हिकिड़ो मुख़्तसर जेको ज़िंदगी जे बारे में संदसि इल्मी अदबी कयल कमनि जे बारे में सरसरी नज़र विझंदासीं। त रशीद भट्टी जो जेको पूरो नालो आहे उहो आहे अब्दुल रशीद वल्द हाफ़िज़ अब्दुल हमीद भट्टी। रशीद भट्टी 20 अगस्त 1933 ईस्वीअ में सिंध जे क़दीम शहर अरूड़ में पैदा थियो ऐं तहलको रोहिड़ी ऐं ज़िलो सखर हो। सिंधी अदब में संदसि सुञाणप अफ़साना निगार, सहाफ़ी, शाइर, नक़ाद, तर्जुमे निगार, नावल नवीस ऐं मज़मून निगार तौरु आहे। संदसि जेका सुञाणप आहे उहो नावल निगार, अफ़साने निगार, सहाफ़ी, शाइर, तर्जुमे निगार ऐं मज़मून निगार तौरु सिंधी अदब में आहे। रशीद भट्टी 1984 ईस्वी धारे सिंधी अदब में जेको आहे MA कयो या मास्टर्स सिंधी अदब में कई। रशीद भट्टी मुख़्तलिफ़ अख़बारनि रिसालनि जो एडिटर पिणु थी रहियो। सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल ऐं पाकिस्तान राइटर गिल्ड सिंध जो सेक्रेटरी पिणु रहियो। संदसि वालिद अब्दुल हमीद भट्टी सखर मां अल मीनार नाले अख़बार कढंदो हो। संदसि मशहूरु कहाणियुनि में जेको आहे उहो बुण कहाणी, जिए सिंध ऐं देस सुता दिलवारा जाॻिया मशहूरु संदसि कहाणियूं आहिनि। जिए सिंध, बुण ऐं देस सुता दिलवारा जाॻिया। संदसि छपियल अहम किताबनि में कुझु किताब ही आहिनि: घड़ी घड़ी हिकु गांव कहाणियुनि जो मजमू, ओभारियूं लह वारियूं तक़रीरूं, चित्रलेखा हिंदी नावल जो तर्जुमो, वीरनि जी वसती वेठनामी नावल जो तर्जुमो, पाप ऐं पीड़ा संदसि अहम किताब आहे। इहे संदसि अहम छपियल किताब आहिनि जंहिंजो ज़िक्र मूं कयो आहे, जंहिंमें हिकिड़ो घड़ी घड़ी हिकु गांव कहाणियुनि जो मजमू आहे, ओभारियूं लह वारियूं तक़रीरूं आहिनि, चित्रलेखा हिंदी नावल जो तर्जुमो आहे, वीरनि जी वसती वेठनामी नावल आहे, पाप ऐं पीड़ा। हिन अज़ीम शाइर कहाणीकार अदीब जो विछोड़ो जेको आहे उहो 1988 ईस्वी में थियो। मूंखे उमेदु आहे त अॼु जो ही अहम सबक़ु तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं काफ़ी अहम शयूं तव्हां ज़हन नशीन कयूं हूंदियूं ऐं नोटबुक ते लिखियो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त बराए महिरबानी कमेंट सेक्शन में कमेंट लाज़मी ॾिजो। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।